सभिनी जानदारनि लाइ ऑक्सीजन ज़रूरी आहे ऐं ऑक्सीजन जी मदद सां ई असां सभु जीअरा आहियूं। जेकॾहिं इंसान खे ऑक्सीजन न मिले त कुझु सेकंडनि में उन जो मौत थी वेंदो। पर छा तव्हां कॾहिं ईअं सोचियो आहे त जेकॾहिं धरतीअ तां रुॻो 5 सेकंडनि लाइ ऑक्सीजन ख़तम थी वञे त छा थींदो? अव्हां सभिनी कॾहिं न कॾहिं साह रोकण जी कोशिश ज़रूरु कई हूंदी। कुझु माण्हू कुझु मिंटनि ताईं साह रोके सघंदा आहिनि, पर हिकु आम माण्हू वधीक साह नथो रोके सघे। साइंसदाननि ॿुधायो आहे त जेकॾहिं धरतीअ तां 5 सेकंडनि लाइ ऑक्सीजन ख़तम थी वञे त छा थींदो। माहिरनि जो चवणु आहे त समुंड किनारनि ते मौजूदु माण्हुनि जी खल फौरी सड़ी वेंदी, छो त हवा में मौजूदु मालिक्यूलर ऑक्सीजन ई असांखे अल्ट्रा वायलेट रोशनीअ खां बचाईंदी आहे। ॾींहं जे वक़्तु आसमान जो रंग कारो थी वेंदो, ऊंदाही थी वेंदी ऐं असांखे कुझु बि नज़र न ईंदो। धात सां ठहियल सभु शयूं धार थी वेंदियूं ऐं फौरी हिक ॿिए सां वरी ॻंढिजी वेंदियूं, छो त हवा में मौजूदु ऑक्सीडेशन जो तह इन्हनि खे पाण में ॻंढींदो आहे। ज़मीन जो 45% हिस्सो ऑक्सीजन सां ठहियल आहे। जीअं ई ऑक्सीजन गुम थींदी, सॼी ज़मीन उथली पवंदी ऐं खॾा पइजी वेंदा। ज़मीन ते हलणु ऐं पेर रखणु ॾुखियो थी वेंदो। कंक्रीट खे ज़मीन ते ॼमियल रहण में ऑक्सीजन मदद कंदी आहे। ऑक्सीजन गुम थी त कंक्रीट सां ठहियल सभु इमारतूं सेकंडनि में ड्रही पट पइजी वेंदियूं। ऑक्सीजन पाणीअ जो हिकु अहम हिसो आहे। जेकॾहिं ऑक्सीजन गुम थी त दुनिया जे समुंडनि जो पाणी हाइड्रोजन गैस बणिजी वेंदो ऐं वधी वेंदो, छो त हाइड्रोजन सभिनी खां हल्की गैस आहे। इन लाइ इहा उॾामी फिज़ा जो हिसो बणिजी वेंदी, यानी सॼी दुनिया में पाणी, समुंड, दरिया नाले का शइ न बचंदी। जेकॾहिं धरती ते रुॻो 5 सेकंडनि लाइ ऑक्सीजन गैस ॿीणी थी वञे त छा थींदो? इन सां असांजा काग़ज़ वारा जहाज़ घणी देर ताईं उॾामंदा, गाॾियुनि में मौजूदु पेट्रोल वधी वेंदो। ॿीणी ऑक्सीजन सां असांजो जिस्म वधीक मज़बूत थींदो, पर असांजी ज़मीन ते वॾा जानदार घुमंदे नज़र ईंदा, जिन में वॾा लाल बेग, वॾा विछूं, माकोड़ा, तिॾा, किवलियूं ऐं किरड़ियूं शामिल आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk